अम्मा बाबा किथे आहिनि? ओ ताक़ते हूंदो छो ख़ैर त आहे? न न बसि ईअं पुछा पई। अच वे बीठी छो आई? ॻाल्हि ॿुध, तूं कहिड़ो बहानो करे आई आहीं? मूंखे हिकिड़ी ग़लती थी वई आहे। गलती? कहिड़ी गलती? तुंहिंजे मुड़ुस फ़ोन कयो। अच्छा, कॾहिं? कुछ देर अॻु में मुंहिंजी ख़ैरियत पियो पुछे। मूं चयो मां बिल्कुलु ठीकु आहियां। मूंखे कहिड़ी ख़बर कि तूं इहो बहानो करे आई आहीं। तो न त मुंहिंजो ध्यानु ई कोन हुयो। मूं चयोमांसि कि सभु ठीकु आहे, घर में सभु ख़ैरियत आहे। तॾहिं हुन चयो कि सुफ़िया तव्हां ॾांहुं आई आहे, इहो चई त अम्मा जी तबियत ख़राबु आहे त मां अम्मा ॾांहुं थी वञां। यामीन चए पियो त हू लाहौर में आहे। पोइ हुनखे कंहिं ॿुधायो? मेरल सां रिपोर्ट ॾिनी हूंदसि, ॿियो केरु? पहाज आख़िर पहाज हूंदी आहे। जेकर ईअं हो त तूं मूंखे पहिरीं फ़ोन करे छॾी। छो आख़िर कहिड़ी ॻाल्हि जो तूं यामीन ख़ान खे मुंहिंजी तबियत ख़राबु थियण जो बहानो करे आई आहीं? जवाब छो नथी ॾीं? ख़ामोश छो आहीं? अम्मा हाणे मां तंग अची वई आहियां उन घर मां। वरी को मसइलो थियो आहे छा? अम्मा हाणे यामीन खान उहो वारो यामीन खान कोन रहियो आहे। को झेड़ो वेड़ो करणु शुरू कयो अथई? बसि ईअं सम्झो। का अहिड़ी ॻाल्हि आहे त मां मुराद ख़ान खे चवां थी, हू हुनखे सम्झाईंदो। अम्मा मामा मुराद जो किस्सो तव्हांखे ॿुधायो हुयो त कीअं शेला जे रिश्ते जे लालच में ॿिन्हिनि ज़ाल मुड़ुसनि असांखे पटी पढ़ाई, हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं करे उन दोज़ख में असांखे धिके छॾियो। मां त ख़ुर्शीद खे पंहिंजो सम्झी हुन जी ॻाल्हियुनि ते एतबार कयो। त पोइ मामा मुराद जो नालो तव्हां छो वठंदा आहियो? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।